अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। जी दोस्तों, त कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कि दोस्तों तव्हांजी राय तमामु अहम हूंदी आहे असांजे लाइ। त बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़ दोस्तों, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, त कमदार हिकिड़ो अहिड़ो खेल शुरू कियो आहे जो त माना चोर खे चए चोरी कर ऐं भागे खे चए थो चोर चोरी करणु आयो आहे। अहिड़े हिसाब सां हुन कमदार हिकु खेल शुरू कियो आहे ऐं मिठल ऐं नूरल जे विच में हुन तमामु घणियूं विथियूं विझी छॾियूं आहिनि दोस्तों। जीअं त नूरल खे चई आयो कमदार त बालाज ख़ान सां मिठल जी धीउ खरियल आहे ऐं हुन सां 32 दिलियूं आहिनि बालाज ख़ान जूं ऐं हुन जूं बालाज ख़ान सां। जी दोस्त, अहिड़े हिसाब सां वरी जेको आहे त मिठल खे चई रहियो हुयो त तव्हांजे ऐं नूरल जे विच में जेके विथियूं वधियूं आहिनि त इन्हनि खे मां हल करणु चाहियां थो। ऐं हींअर मूंसां नूरल मिलियो ऐं चयईं त मां पंहिंजे पुट जे लाइ माना मिठल खां धीउ नथो वठां। तंहिं ते मिठल चयो त बिल्कुलु हुन सही चयो आहे, पर हाणे तूं वञी बालाज ख़ान खे सलाम ॾे। ऐं कमदार चयो, मुंशीअ चयो त तोखे बि बालाज ख़ान यादि थो करे, तूं असांजी हाज़िरी नथो भरी, हाणे हाज़िरी भरे वञु। ऐं जो दोस्तों, त हाणे मल्हार जेको आहे तमामु जल्द आज़ादु थींदो ऐं मल्हार जे आज़ादु थियण खां पोइ छा थींदो दोस्तों, त मल्हार जेको आहे त पंहिंजी मंग वठंदो या हू बि पंहिंजे पीउ जे चवण में अची ऐं मंग पंहिंजी छॾे ॾींदो। छो त ॿिया जेके घर जा भाती आहिनि नूरल जा, त उहे सफ़ा इहो सिधा ऐं साफ़ आहिनि। जेके बि माना हुननि सां मिठल वारनि सां हुननि जी अञा बि मिटरी आहे, मिटरी माइटियूं पाण सम्झनि था हुनजो मिट माइट मिठल वारनि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नूरल जी दिलि में बाबरी पई आहे ऐं हू ई हुननि खे पंहिंजो मिट नथो सम्झे। ऐं मल्हार जॾहिं आज़ादु थी ईंदो त हू पंहिंजी मंग कॾहिं बि न छॾींदो ऐं हू मिठल खां पंहिंजी धीउ जो संग वठंदो। ऐं ॿी ॻाल्हि त बालाज ख़ान सां हू जंग वारींदो ऐं हुन सां जंग कंदो दोस्तों। त बालाज ख़ान जेको हिकु गेम खेॾी रहियो आहे, जॾहिं मल्हार आज़ादु थियो त उहा ई गेम बालाज ख़ान जी खीचे में पवंदी दोस्तों। हिकु धमाकेदार जेको आहे त तव्हांखे मोड़ ॾिसण लाइ मिलंदा। जी दोस्तों, वरी तव्हां खां वठंदासीं इजाज़त, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।